अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु रावलपिंडी में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो करे रही आहे। सॼे मुल्क मां कारकुन काफ़िलनि जी सूरत में पहुचणु शुरू थी विया। ज़िले इंतज़ामिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे 26 नुक़्तनि ते जलसो करण जी इजाज़त ॾेई छॾी। पीटीआई खे अधु राति खां अॻु जलसे जो हंधु ख़ाली करणो पवंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मूं पंहिंजे मरण जे ख़ौफ़ ते क़ाबू पाए वरितो आहे। खेसि ख़बर हुई त जेकॾहिं सियासत में आयो आहियां त मुंहिंजी जान खे ख़तरो हूंदो। हमले खां पोइ लॉन्ग मार्च में ॿीहर शामिल थियण लाइ बेताब आहियां। रावलपिंडी में जलसे खां अॻु पुलिस पीटीआई क़यादत खे लिखत में सिक्योरिटी ख़दशनि खां आगाह करे छॾियो। पीटीआई क़यादत खे मोकिलियल ख़त में चयो वियो आहे त इमरान ख़ान खे लाज़मी बुलेट प्रूफ जैकेट इस्तेमालु करणु घुर्जे। इमरान ख़ान खे कंहिं बि अवामी हंध ते गाॾी मां ॿाहिरि न निकिरणु घुर्जे। दहशतगर्दी जो ख़दशो आहे, इमरान ख़ान जी चुरपुर खे ॻुझो रखियो वञे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त घरू वज़ारत मां हिकु दहशतगर्द असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। अॼु हक़ीक़ी आज़ादी जो ॾींहुं हूंदो ऐं ग़ुलामीअ खां आज़ादी जी सियासी तारीख़ क़ाइमु करण जो ॾींहुं हूंदो। असां फैज़ाबाद वेंदासीं। मुल्क में महांगाई जा असुल ज़िम्मेवार मौजूदा हुक्मरान आहिनि। पाकिस्तान में HIV ख़तरनाक हद ताईं पखिड़िजी वई। रोज़ानो 1000 केस साम्हूं अचण जो एतिराफ़। सिहत वारी वफ़ाक़ी वज़ारत जे अमलदारनि जो चवणु आहे त हलंदड़ साल हिन वक़्त ताईं सॼे मुल्क में HIV जा 9773 नवां केस साम्हूं आया आहिनि। गुज़िरियल 10 महीननि में सभ खां वधीक HIV जा केस पंजाब में साम्हूं आया। हमजिन्स परस्तनि ऐं तिबी इदारनि में इन्फेक्शन कंट्रोल न थियण सबबि HIV पखिड़िजी रहियो आहे। जेकॾहिं कंट्रोल न कयो वियो त HIV जा केस हेपेटाइटिस C वांगुरु लखनि ताईं पहुची सघनि था। कराची में दुकानदारनि खीर में न रुगो पाणी पर ॿिया बि सिहत लाइ हानिकार जुज़ा मिलाइण जो इंकशाफ कयो आहे। खीर सिहत बख़्श हुजे या सिहत जो दुश्मन, पाणी मिलाइण खां घणो अॻिते निकिरी वियो आहे। वधीक खीर हासिल करण लाइ मेह खे इंजेक्शन ॾियणु कराची जे वाड़नि ते अमल मामूल जो हिसो बणिजी वियो। खीर खे ख़राब थियण खां बचाइण लाइ ख़तरनाक केमिकल जो इस्तेमाल बि आम थी वियो आहे। दुकानदारनि पंहिंजा नाला राज़ में रखण वारी शर्त ते छिड़काईंदड़ इंकशाफ कया आहिनि। दादू जे मोंदड़ नाके वारे इलाइक़े में 2 ॾींहं अॻु नामालूम चोरनि हथां फायरिंग में क़तल थी वियल औरत वारे वाक़िए नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। मक़तूला औरत खे पंहिंजी ससु पारां पुट जो औलाद न ॾियण तां माराइण जो इंकशाफ। मक़तूला औरत जी अमड़ जी फ़रियाद ते मक़तूला औरत जी ससु मथां केस दाख़िल कयो वियो। थारूशाह भरिसां दरवेलो शाख खे ॻोठ मोलहण वटां 20 फुट खां मथे खारो पइजी वियो। 70 एकड़ खां मथे पोखियल कणक ऐं ॿियो फसल लुढ़ी वियो। आबपाशी अमलदार इतला बावजूद गायब। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़। नाज़रीन, इहो हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।